अस्सलाम वालेकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जो ईंदा नई एपिसोड में जीअं त तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त वॾेरो चाकर ख़ान सभिनी खे घुराईंदो, रूंडो उनजे पुटु गुलशेर ऐं ॿियनि खे घुराईंदो ऐं वॾे जेको आहे सो ओॾो जाबिर ख़ान खे बि घुराईंदो। वॾेरो चाकर ख़ान सभिनी जो फ़ैसिलो कंदो ऐं तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो जाबिर ख़ान चवंदो त मां जेको आहे सो सभिनी हुननि जी जेको आहे सो सॼी फैमिली खे कसम ॾींदुमि, यानी कि रूंडो ऐं उनजो पुटु गुलशेर ऐं ॿियो जेको पुटु आहे उनखे बि कसम ॾींदुमि। तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त वॾेरो चाकर ख़ान जाबिर ख़ान खे चवंदो त न, मां उन्हनि जे सॼी फैमिली मां हिकु हिकु कसम खणींदुमि, पोइ जंहिंजे नाले तूं चवीं त हुनखे वॾेरो जाबिर ख़ान चवंदो त रूंडो वटि वैसे बि क़ुर आहे, मूंखे उनजे मथां को बि भरोसो न आहे, उहो क़ुर खणंदे देरि न कंदो, इन करे मां गुलशेर खे जेको आहे सो कसम खणाईंदुमि। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त जाबिर ख़ान बि जेको आहे सो कसम खणंदो त मुंहिंजे बाकासू जेको आहे सो इन जो वलू जो कुन आहे कयो। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हाणे सिकू वॾेरे चाकर ख़ान वटि ईंदो ऐं चाकर ख़ान खे चवंदो त मूंखे तव्हांजे फ़ैसिले मथां शक आहे, छो जो ॾींहों ॾींहुं तव्हां फ़ैसिलो नथा कयो ऐं ॻाल्हियुनि खे ॾींहों ॾींहुं वधाईंदा था वञो। ऐं मां हिकु ॻाल्हि तव्हांखे चवां, जेकॾहिं बुरो लॻे त मां उन लाइ एक्सक्यूज़ मी तव्हांखे चवां थो त मुंहिंजो शक हाणे ॾींहों ॾींहुं तव्हां तरफ़ां बि जेको आहे सो वधंदो वञे थो। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त जाबिर ख़ान पंहिंजे भाउ सां मिलणु ईंदो त दिलावर उनखे मिलणु कोन छॾींदो, उनखे चवंदो त वॾेरो चाकर ख़ान अचे पोइ भले तूं उन सां मिली वठिजांइ। हाणे ॾिसण इहो दिलचस्प थियण वारो आहे, छा न जाबिर ख़ान खे पंहिंजे भाउ सिकू कासिम सां मिलणु छॾींदो या जेको आहे सो हाणे रूंडे वारा कुड़ जेको आहे कुड़ ते कसम खणी वेंदा। इहो ॾिसणु तमामु घणो दिलचस्प थियण वारो आहे। इन बाबति तव्हांजो छा राय आहे, पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु, अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।